अस्सलाम वालेकुम। नालो मुंहिंजो रोशन खासकेली ऐं स्कूल आहे RPG सिस्टम शादीपली मोड़ ऐं क्लास पंहिंजी 7 आहे। सब्जेक्ट आहे मैथमेटिक्स, एक्सरसाइज आहे 4.1। इन जो क्वेश्चन 2 पास सॉल्व कंदासीं। लास्ट वीडियो जेका पंहिंजी हुई इन में पाण क्वेश्चन फर्स्ट सॉल्व कयोसीं। अच्छा, इनमें छा हूंदो आहे, आइडेंटिफाई द बेस एंड एक्सपोनेंट्स, आल्सो फाइंड द वैल्यू ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग एक्सप्रेशंस। पाण मालूम करणो पवंदो आहे बेस के एक्सपोनेंट्स के एक्सप्रेशन पई आहे क्वेश्चन 2 में, इनके पाण स्टेप बाय स्टेप सॉल्व कंदासीं। पहिरीं ॻाल्हि ॾिसो त मूंखे तव्हांखे ॿुधायो त बेस एक्सपोनेंट छा हूंदा आहिनि। जंहिं नंबर जे मथे पावर हुजे, फॉर एग्जाम्पल 2 जे मथे पावर 5 पियो आहे, हाणे 2 छा आहे, बेस आहे, ऐं 5 छा आहे, एक्सपोनेंट्स पाण चई सघूं था, यानी पावर चई सघूं था। हाणे 2 जे मथे पावर 5 आहे त मतिलबु इहो आहे त 2 जेको आहे इहो पंहिंजे पाण सां 5 दफ़ा मल्टीप्लाई ज़रब थींदो। हिते पाण सॉल्व कंदासीं त 2 ज़रब 2 ज़रब 2 ज़रब 2 ऐं ज़रब 2, 1 2 3 4 5। हाणे पाण सॉल्व कंदासीं त 2 ज़रब 2 4, 4 ज़रब 2 8, 8 ज़रब 2 16 ऐं 16 ज़रब 2 32 थी आहे। हीअ जो जवाबु अची वियो। 2 जे मथे पावर 5 आहे, इहो बराबरि आहे 32 जे। उनखां पोइ क्वेश्चन 2 आहे त 5 जे मथे पावर 4 आहे, मतिलबु छा आहे, 5 जेको आहे बेस आहे ऐं 4 छा आहे, एक्सपोनेंट्स आहे। हा 5 जेको आहे इहो पंहिंजे पाण सां 4 दफ़ा ज़रब थींदो या मल्टीप्लाई थींदो। हिते सॉल्व कंदासीं पाण खे 5 ज़रब 5 ज़रब 5 ऐं ज़रब 5। ठीकु आहे। हाणे 5 ज़रब 5 25 ज़रब 5 125 ऐं 125 ज़रब 5 कंदासीं पाण आंसर मिलंदो 625। हा 5 जे मथे पावर 4 आहे, उहो 625 बराबरि आहे। क्वेश्चन 3 में छा आहे, 6 पावर 3 या 6 क्यूब, मतिलबु छा आहे, 6 जेको आहे उहो पंहिंजे पाण सां 3 दफ़ा ज़रब कंदासीं पाण हिते। हाणे 6 ज़रब 6 36 ऐं 36 ज़रब 6 कंदासीं, आंसर पाण खे मिलंदो 216। 6 क्यूब जेको आहे 216 जे बराबरि आहे। अच्छा, क्वेश्चन 4 में छा आहे, 2/3 या 2/3। हिते छा आहे, अंश ऐं छेद जेको आहे, मतिलबु छा आहे, 2/3 जेको आहे इहो 6 टाइम दफ़ा पंहिंजे पाण सां मल्टीप्लाई थींदो। पाण हिते सॉल्व कंदासीं त 2/3 ज़रब 2/3 ज़रब 2/3 ज़रब 2/3 2/3 1 2 3 4 5। अञा हिकिड़ो एड कंदासीं हिन में ज़रब 2/3। हाणे जेको अंश जेको मथे 2 पियो आहे इहो 6 दफ़ा पंहिंजे पाण सां ज़रब थींदो, छो मथे पावर 6 पियो आहे, ऐं छेद जेको 3 आहे इहो बि 6 दफ़ा पंहिंजे पाण सां ज़रब थींदो, छो जो पावर मथे 6 पियो आहे। हाणे पाण सॉल्व कंदासीं त 2 ज़रब 2 4, 4 ज़रब 2 8, 8 ज़रब 2 16, 16 ज़रब 2 32 ऐं 32 ज़रब 2 64 थींदा, 64 भाङे। हाणे 3 जेको आहे इहो 6 दफ़ा पंहिंजे पाण सां ज़रब थींदो, त 3 ज़रब 3 9, 9 ज़रब 3 27, 27 ज़रब 3 81, 81 ज़रब 3 243, 243 ज़रब 3 कंदासीं त आंसर खे मिलंदो 729। हीउ जवाबु अची वियो। त 2/3 पावर 6 बराबरि आहे 64/729 जे। उनखां लास्ट क्वेश्चन 2 जो आहे माइनस या 1/5। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो त जंहिं बेस ते इहा माइनस निशानी आहे उनजे मथे पावर जेकॾहिं 21 में अचे पियो, 1 आहे 3 आहे 5 7 11 13, को बि 21 नंबर हुजे त उहो आंसर जेको हमेशह माइनस में ईंदो। अगरि निगेटिव नंबर आहे या बेस ते अॻियां साइन माइनस ई लॻी पई आहे, उनजे मथे पावर जेकॾहिं इवन में अचे, ॿधी में अचे पियो, 2 4 6 8 10 16, को बि नंबर ॿधी में अचे पियो त आंसर जेको आहे उहो प्लस में ईंदो। हिते मां सॉल्व कंदासीं -5 खे त -5 मल्टीप्लाई बाय -5 मल्टीप्लाई बाय -5 सॉरी -1/5 मल्टीप्लाई बाय -1/5 1 2 3 4 इन लास्ट मल्टीप्लाई -1/5। हाणे छा कंदासीं, पहिरीं जेकी निशानी जेका पई आहे माइनस जा सॉल्व कंदासीं स्टेप बाय स्टेप। त माइनस इंटू माइनस प्लस, प्लस इंटू माइनस माइनस, माइनस इंटू माइनस प्लस, वरी प्लस इंटू माइनस माइनस। मूं पहिरीं वांगुरु चयो हो त जंहिं माइनस नंबर जे अॻियां रक़म जेकॾहिं माइनस 21 में हुजे त उहा रक़म माइनस में ई ईंदी भागे। हाँ 1 जेको आहे ज़रब 5 दफ़ा कंदासीं त भागे आंसर 1 ई मिलंदो। उनखां पोइ छेद 5 जेको पियो आहे इहो पंहिंजे पाण सां 5 दफ़ा ज़रब थींदो, त 5 ज़रब 5 25 थी हलिया, 25 ज़रब 5 125, 125 ज़रब 5 कंदासीं 625 ऐं 625 ज़रब 5 कंदासीं त बाक़ी आंसर मिलंदो 3125। हाँ 1/5 माइनस जो आहे पावर 5 आहे, इहो बराबरि आहे माइनस जो